الرحمن الرحيم الحمد لله كما ينبغي الجلال وجهه وعظيم سلطانه والصلاة والسلام على نبينا محمد وآله अम्मा बाद अल्लाह ताला असांखे तव्हांखे तौफ़ीक़ ॾिए त हीअ इल्मु सिखूं थोरो थोरो बि ज़िंदगी में इंसान जी ज़िंदगी गुज़री वेंदी अल्लाह जे रसूल जे चवण ते हलूं ऐं अल्लाह जे हुक्मनि ते हलूं। अॼुकल्ह ॾिसो था त इंसान जी ज़िंदगी कीअं जल्दी थी तेज़ गुज़रे। हीअ असांजो सिलसिलो आहे आदाब नबवी नबी जा अदब जेके असां उन मां हिकिड़ो हिकिड़ो सिखूं था त माना असांजी ज़िंदगी सही थी वञे भली थी वञे। 35 हिसो आहे आदाब नबवीअ जो। 35 हिसो आहे उहो नही नबी अलैहिस्सलाम लिब्सल मुअस्फर अल बुर्तुकाली। नबी करीम पहिरियों जीअं असां क़वाइद शरईअ में शुरू कयो हो त अल्लाह ताला जे तरफ़ां असांखे लटनि में हर शइ जी इबाहत आहे। आम शइ जेके इबाहत आहे इजाज़त आहे जेके शयुनि जी झल आहे उहा असां वाज़ह कंदासीं। जेकी थोरी थोरी जंहिंमें आम शइ में जेकी न इजाज़त 90% हूंदी आहे त असां उनजी ॿुधाए छॾींदा आहियूं त शरीयत में हीअ शइ जी इबाहत आम, यानी उन में जंहिं शइ जी झल हूंदी उहा कम हूंदी घटि हूंदी उनजी असां उहे आहिस्ते आहिस्ते बयानु कंदासीं। छो जो थोरी हूंदियूं कॾहिं शयूं 1000 शयूं उन मां 50-60 जी झल आहे त उहा सवलो थींदो सम्झण में। त हिन बि करीम हिते असांखे झले थो लिब्सल मुअस्फर अल बुर्तुकाली, लटनि मां जेके रंग जंहिं शइ खां असांखे झल आहे जीअं कारे सफ़ा पाइण जो कराहत आहे उहो शीयनि जे करे न इहे पहिरियां खां वठी झल आहे। छो जो शैताननि खे इहो रंग वणंदो आहे, शैताननि खे इहो रंग वणंदो आहे ऐं प्यारो हूंदो आहे त उन शइ खां असांखे झल आहे। ठीकु आहे कारो। ऐं ॿियो हिते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस में अचे थो त आन लिब्स थौबल मुअस्फर। मुअस्फर छा आहे जेको जीअं नारगी रंग थींदो आहे हल्को अल मसबूग बिल लौन अल बुर्तुकाली, जीअं नारगी जो रंग जेको थींदो आहे बिल्कुलु इन खां असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे झले थो। हदीस है हज़रत अली बिन अबी तालिब जो अमल लौनुल अहमर बिशकिल आम, ॻाढ़ो जेको रंग आहे आम उन जी झल कान्हे छो जो नबी करीम बि पातो ॻाढ़ो, पर जेके नारगीअ जहिड़ो रंग जेको आहे उन खां नबी करीम झले थो। ऐं छो जो उन में मुशाबहत थी थिए काफ़िरनि जी, उन टाइम में नबी करीम टाइम में शायदि काफ़िर अहिड़ा रंग पाईंदा हुआ तंहिंजे करे उन्हनि खां नबी करीम झलियो त इहो रंग जेको अरबी में बुर्तुकाली फाक़ यानी नारगी जहिड़ो रंग ऐं थोरो हल्को यानी नारगीअ खां बि अञा हल्को। उन जो सबबु जेको उलमा चवंदा छाजे लाइ सबब अलदि अनिल मुअस्फर यानी दिलों का लिबास अहल नार। नबी करीम चए थो त इहे लिबास जेके दोज़की हूंदा उन्हनि जो बि इहो लिबास हूंदो। त इन रंग खां इंसान कोशिशि करे इन कपिड़े खां इन रंग जे कपिड़नि सां जेके बि अचनि कोशिशि करे माण्हू इन खां थोरो पासो करे। ऐं ॿिया लटा खोड़नि माण्हू हर शइ पाए सघे थो, हर शइ पाए सघे थो, छो भला फिरी गिरी इन में अची करे या इहे रंग जंहिंखां नबी करीम झलियो आहे खणी कराहत हुजे यानी माना हराम न हूंदो पर कराहत खां बि छो पए भला। ऐं पहिरां त यानी इहो नबी करीम खे पसंदि न आहे त असीं छो अहिड़े शइ में पऊं वञूं। ऐं ॻाढ़ो बि उलमा चवंदा जेको कपिड़ो हुजे सफ़ा तेज़ ॻाढ़ो न हुजे, छो जो नबी करीम ॻाढ़ो पातो हो पर अहिड़ो ॻाढ़ो न जो सफ़ा तेज़ ॻाढ़ो जेको हल्को हूंदो ॻाढ़ो आम जेको ईअं, पर बुर्तुकाली जेको मुअस्फर थिए जीअं बिल्कुलु नारगी जो रंग ॾिसो न ॻाढ़ो आहे न फिको आहे, ईअं इन रंग खां असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम झलियो आहे। ऐं हींअर ताईं यानी आलमनि खे यानी जेके बि तअवीलात या जेके बि चवनि था उन्हनि में एतिरी ख़बर कान थी पए त कहिड़ी हिकमत आहे इन शइ में नबी करीम असांखे इन रंग खां झलियो आहे। ऐं आलमनि ॾाढो हेॾे होॾे सोच कई पर असांखे जेके बि दिलि सां इहो चऊं था त हींअर ते इन शइ जी पक ख़बर कान थी पए त छो छाजे लाइ इहा शइ इन में आहे। असांखे न चवणु खपे छो, नबी चयो आहे त ठीकु आहे। छो जो हदीसुनि में अचे थो त नबी करीम ॿी बि हदीस आहे जेको अब्दुल्लाह बिन अम्र उन चयो मुअस्फर खां नबी करीम असांखे इन रंग खां कपिड़नि खां झलियो, जेके इन रंग खां असांखे झलियो ई सबत अनो अन्नहु लबिसल हुल्लतुल हमरा। नबी करीम ॻाढ़ो कपिड़ो पातो पर इन खां नारगी रंग खां मर्दनि जे लाइ झलियईं। ऐं आम शइ जेके असांखे नबी करीम हलाल करे छॾी आहे इजाज़त ॾेई छॾी आहे त भली पायो, पर जंहिं शइ खां असांखे झलियो अथसि त असां उहे थींदासीं चङा थींदासीं भला थींदासीं। जे असांखे जंहिं शइ खां नबी करीम झलियो आहे असीं उन खां पासो कयूं त असीं पोइ नबी जा ताबिई थींदासीं, असीं उम्मती थींदासीं। जे असीं चवण ई न कंदासीं त पोइ असीं कहिड़ा उम्मती थींदासीं। तव्हां ॿुधायो
हिकिड़ो नबी चए त भाई हीउ कयो न कयूं, वरी चए न कयो त उहो कंदासीं। कहिड़ो मुंहुं खणी क़यामत ॾींहुं चवंदासीं या रसूल अल्लाह असांजी शफ़ाअत कर, असां तुंहिंजे उम्मती हूं, कीअं चई सघंदासीं? चवंदो तव्हांखे जीअं मूं चयो तव्हां कयो न, उन तुंहिंजी मुखालिफ़त हर शइ में, ऐं चवंदा हींअर तुंहिंजा उम्मतियूं असांखे असांजी शफ़ाअत कर। केरु असांखे केरु बि क़यामत ॾींहुं शफ़ाअत न ॾींदो भाउ असांजे नबी करीम खां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम प्यारे खां। तंहिंजे करे उन ते दुरूद पढ़ो, ज़ुबान तव्हांजी बीहे न, राति ॾींहुं नबी करीम जो दुरूद पढ़ो, राति ॾींहुं नबी करीम खे यादि कयो, राति ॾींहुं जीअं नबी चए थो ईअं कयो त असां उन जा उम्मती थियूं, प्यारा थियूं, त असांखे क़यामत ॾींहुं उहो असांखे शफ़ाअत कंदो। न उते अबो कमु ईंदी, न अम्मा कमु ईंदी, न भाउ कमु ईंदई, न अहल, न औलाद, केर बि कोन कमु ईंदी। उते असांजे नबी करीम खे सॾु कंदासीं, उहो ई असांखे ॾाढे आदम ॾे वेंदासीं, उहो बि मोटाए छॾींदो, मूसा अलैहिस्सलाम ॾे वेंदासीं, उहो मोटाए छॾींदो, ईसा अलैहिस्सलाम ॾे वेंदासीं, उहो बि मोटाए छॾींदो। सभु को इब्राहिम अलैहिस्सलाम चवंदो त उन ॾे वेंदासीं, तूं अलाह जो प्यारो आहीं, तूं सता अलाह खे त असांजो हिसाब करे। केॾो एॾो माण्हू परेशान थींदा जो चवंदा इब्राहिम अलैहिस्सलाम खे भली असांखे अलाह ताला दोज़खी मोकिले, पर हिन जहान मां त असीं हितां त निकिरूं, उस साड़े छॾियो आहे असांखे, ॿोड़े छॾियो आहे, असां पघर में ॿुॾूं बि था, एॾी ख़ल्क़ रश माण्हू माण्हू में लॻो पियो आहे। पोइ हू चवंदा त भली दोज़ख ॾे वञूं, बसि फ़ैसिलो थिए असांजो। तो एॾो माण्हू परेशान थींदा। इब्राहिम अलैहिस्सलाम बि चवंदो त इन्नी कदबतु सलास कज़बात, मूं त 3 कूड़ हयां दुनिया में, मां अलाह खां डिॼां थो, तंहिंजे करे मां तव्हांखे कुझु नथो करे सघां, अलाह खे नथो सताए सघां त तव्हांखे हिसाब करे। पोइ असां सभई उम्मत जेकी मुस्लिम ग़ैर मुस्लिम यहूदी सभई वेंदा नबी करीम ॾे, चवंदा त या रसूल अल्लाह तूं अलाह खे चओ असांजो फ़ैसिलो करे, असीं परेशान थियूं, असीं बेज़ार थियूं। त पोइ उते नबी करीम चवंदो अना लहा, अना लहा, इन कम जे लाइ मां आहियां, इन कम जे लाइ मां आहियां। पोइ उथंदो वञी नबी करीम फरमातो सजदो वॾो अलाह जे अर्श जे हेठां कंदुसि, अलाह खे सताईंदुसि, फयफ्तहु अल्लाहु अलैहि फुतूहात, मूंखे अलाह ताला अहिड़ियूं शयूं दुआऊं सेखारींदो, अलाह पंहिंजा नाला मूंखे सेखारींदो जो मां अलाह खे एॾो पुकारींदुसि। पोइ अलाह साईं चवंदो या मुहम्मद इरफा रअसक, उथी तूं मुंहुं मथे कर, सल तुअता, जेके घुरंदे मां तोखे ॾियण जे लाइ तयारु आहियां। अलाह पोइ चवंदो, अलाह खे चवंदो आहे अलाह ताला हिसाब किताब शुरू कर माण्हुनि जो। ॾिसो न कहिड़ो ॾुखियो ॾींहुं हो, कहिड़ो परेशान जो ॾींहुं आहे, इंसानु उन जे लाइ तयारी करे। उहो ॾींहुं ॾाढो ॾुखियो हूंदो, न माउ न पीउ न पैसा न इज़त न ज़ात न बादशाही न ग़रीब अमीर बचा, सभु हिकु जहिड़ा। उन ॾींहं जे लाइ इंसानु एहतियात करे, उन जे लाइ तयारी करे। अलाह ताला असां तव्हांखे तौफ़ीक़ ॾियो, हिदायत ॾिए ऐं हक़ ॾेखारे ऐं तौफ़ीक़ ॾिए, उन ते हलूं। हाज़ा वल्लाहु अअलम, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।